तालके सोबोदरे जे काटन फैक्ट्री इंतजामिया पारान मकामी आबादगारनि खां फुटियूं ख़रीद करण बंदि करे छॾियूं आहिनि, जंहिं करे कारखाननि जा गेट बंदि पियल आहिनि। फैक्ट्रियुनि जा गेट बंदि हुजण करे मकामी आबादगार पंहिंजी फुटियूं वापसि करण ते मजबूर आहिनि। अहिड़े अमल जे ख़िलाफ़ आबादगारनि प्रेस क्लब पहुची एहतजाज पिणु कयो आहे। तालके सूबे जे फैक्ट्रियूं जेके मालिकनि उहे बेलगाम थी विया आहिनि। आबादगारनि जे फुटी ख़रीद न करण गेटियूं बंदि करे छॾियूं आहिनि। हज़ारे मन आबादगारनि जी फुटियूं जेकियूं उहे पधर ते पयूं आहिनि। कारखाने ते वञूं था, हिकु त पहिरियों नंबर त लाइन में बीहारे 7 कलाक 8 कलाक उहो रक्षो बीठो आहे, जा गॾह गाॾो बीठो आहे, जा उठ रेड़ो बीठो आहे। उन खां बाद में उते चेकिंग कई थी वञे, चवनि था त 10 किलो कंतो हणंदासीं। असांखे परेशानी आहे आबादगारनि खे। आबादगारनि जो वॾे में वॾो नुक़सान थो थिए। कारखाने वारा पाण में ॿधी करे वेही रहिया आहिनि, उन खां पोइ गेटूं कोन था खोलनि। ॾाढो परेशान कयो अथनि असांखे। असां आबादगार कणकूं कीअं खायूं? अॼु आबादगार ॾाढा परेशान आहिनि। कोई बि कारखानेदार हुननि खां फुटी वठण जे लाइ तयारु न आहे। एहतजाज कंदड़ आबादगारनि ऐं हारियुनि वज़ीर आला सिंध सैयद मुरादली शाह, सूबाई वज़ीर ज़राअत मंजूर हुसैन वसाण, डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते काटन फैक्ट्री जा दरवाज़ा खोलाए फुटियूं ख़रीद कयूं वञनि। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़, हिंगोली।